जंगीशाही मावा के ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ ठठो प्रेस क्लब मकिली के ज़िलई इंतज़ामिया ठठो पारां बिना कंहिं इतला तोड़े नोटिस जारी करण जे DC ठठो असद अली खान जी ख़ासि हिदायतुनि ते असिस्टेंट कमिश्नर ठठो वकास मलूक पुलिस जी वॾी नफ़रीअ सां गॾु गैरकानूनी कब्ज़नि जे आड़ में प्रेस क्लब मकिलीअ ते चढ़ाई करे प्रेस क्लब मकिलीअ जे मुख़्तस कयल प्लाट जी चौदीवारी तोड़े प्रेस क्लब के वॾो माली नुक़सान पहुचाइण समेत ताक़त जे ज़ोर ते प्रेस क्लब जे प्लाट ते अॾावत करण जी कोशिश कई, पर प्रेस क्लब मकिली जे सहाफ़िन पारां मज़ामत करण ते AC ठठो वॾी नफ़रीअ सां गॾु प्रेस क्लब मकिलीअ जी चौदीवारी ड्राहे करे पट करण बैदि वापसि हलियो वियो, जंहिं बैदि प्रेस क्लब मकिलीअ जे सहाफ़िन तोड़े हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट ठठो पारां DC ठठो ऐं AC ठठो पारां प्रेस क्लब मकिलीअ ते चढ़ाई करे प्रेस क्लब मकिलीअ जी चौदीवारी ड्राहे पट करण वारे अमल ख़िलाफ़ हिकु एहतजाजी मुज़ाहिरो प्रेस क्लब मकिली जे सदर अकबर दिलवानी, खुदाबख्श बिरोही, अहमद खान खुश्को, मोहम्मद अयूब मल्ला, नज़ीर कुरैशी, शिराज वारियो, कादिर जाकिरो, वाहिद शोरो, ताज़ा गुल दुरानी, एमेश कुंभार ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में कंदे चयो त DC ठठो ऐं AC ठठो सॼे ज़िले में थियल गैर क़ानूनी कब्ज़ा तोड़े अॾावतियूं त ख़ाली कराए न आहिनि सघिया, जिन खे रुगो नज़र प्रेस क्लब अचनि था, जिन खे बिला जवाज़ नुक़सान पहुचाए कलमदरनि खे परेशान करे रहिया आहिनि। उन्हनि चयो त बिना कंहिं इतला तोड़े नोटिस जे DC ठठो जे हुकुम ते AC ठठो वॾी पुलिस नफ़री साण करे प्रेस क्लब मकिली ते पहुची प्रेस क्लब जे मुख़्तस थियल प्लाट खे ॾिनल चौदीवारी ड्राहे पट करे प्रेस क्लब खे काफ़ी नुक़सान पहुचायो आहे। उन्हनि चयो त प्रेस क्लब जे प्लाट जा कागज़ हूंदे बि उनखे AC ठठो पारां मञण खां इनकार कंदे सहाफ़िन जी मज़ामत बैदि AC ठठो खे मजबूरन पंहिंजा पेर पोइते करे मोटणो पियो। उन्हनि चयो त असां ज़िलई इंतज़ामिया ठठे जे अहिड़े रवैयो हरगिज़ बर्दाश्त न कंदासीं ऐं अहिड़े अमल जी जेतिरी बि मज़म्मत कजे उहा घटि आहे। उन्हनि चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट सिंध जे वॾे वज़ीर समेत इंफॉर्मेशन खाते जे सूबाई वज़ीर खां घुर कई त फ़ौरन हिन मामले जो नोटिस वठी प्रेस क्लब मकिलीअ जे सहाफ़िन सां इंसाफ़ करे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। होॾां ठठे ज़िले जे समूरनि प्रेस क्लबनि जे सहाफ़िन पारां पिणु इन अमल जी मज़म्मत कई पई वञे। ॿिए तरफ़ PP अॻुवान सैयद पीर रहमानी शाह जीलानी, क़ौमपरस्त अॻुवान अमजद शोरो, मुजाहिद बलोच ऐं ॿियनि प्रेस क्लब मकिली पहुची ज़िलई इंतज़ामिया ठठो पारां कयल कार्रवाई जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे सहाफ़िन सां मुकमल साथ ॾियण जो वचन कयो।